हुजे जेको मुंहिंजा गोड़ा उगे हो कोत हुजे। अच सारंग पुट अच। छा ॻाल्हि आहे तुंहिंजे चेहरे ते परेशानियुनि जा पहिरा पिया नज़र अचनि? हा बाबा जॾहिं दिलि जी मुरादनि खे पूरो थियण खां अॻु ई मौत अची वञे त पोइ परेशानी जा दर खुली पवंदा आहिनि। मूं तव्हांजी ॻाल्हि कोन सम्झी पुट। हाणे मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में ईंदियूं बि कोन बाबा। छो त अव्हां शर्त ॿुधाइनि बाबा। अव्हां त चवंदा आहियो त फनकार हसास तबियत रखंदड़ हूंदा आहिनि, पर अव्हां त उन्हनि खां तमामु घणो मुख़्तलिफ़ आहियो बाबा। मां उन्हनि खां मुख़्तलिफ़ न आहियां सारंग, मुख़्तलिफ़ न आहियां। सोरठ वारो रिश्तो त मंज़ूर अथमि, पर हुन कारीअ मुने मीटर कद वारीअ ऐं कननि खां ॻरीअ जो रिश्तो मंज़ूर कोन अथमि। ॿियो त संगीत छॾणु मुंहिंजे वस में न आहे। संगीत 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 आख़िर इन संगीत ॾिनो छा आहे बाबा? मायूसियूं, महरूमियूं, लुछ, तड़प, सदमा ऐं सुॾका। न सारंग, संगीत मुंहिंजे रूह खे राहत ऐं जीअण जो अहसास ॾिनो आहे पुट। बस न बाबा, हक़ीक़त में इहा संगीत ऐं सुरनि सां मोहबत ऐं सचाई कान्हे बाबा। तो वटि को प्रूफ सारंग? प्रूफ? अम्मा जो प्रूफ घटि आहे बाबा। अम्मा खे अव्हां संगीत तां कुर्बान करे छॾियो बाबा। जी हा बाबा, तव्हां संगीत सां सिर्फ़ ज़ात ताईं मोहबत कई आहे। उन संगीत यानी मूसीक़ी खे अमर ऐं शाहूकार बनाइण लाइ जिन फनकारनि पंहिंजो हयातो ॾेई छॾियूं, तव्हां अहिड़नि माण्हुनि खे छा ॾिनो बाबा? छा ॾिनो तव्हां? बस सारंग पुट, बस। अॼु तव्हां अहिड़ी ॻाल्हि न मुंहिंजो ध्यानु छिकायो आहे जंहिं पासे त मूं कॾहिं सोचियो ई कोन हो। हा, तूं अॻिते ॻाल्हि कर मुंशी। साईं, 2 कलाकनि जे मथां मारीअ खां पोइ पंहिंजो हिकु शर्त वापसि वरितनि। हा मुंशी। हा साईं, ऐं चई त सभाउ खां रुगो को बि हिकु क़बूल करे त सोरठ अॼु बवांजी सुभाणे बवांजी ऐं परीअं बि। ख़ैर, इहो त शुक्र थियो जो कुझु त हेठि लथो। पर मुंशी, छा तूं सम्झी? ॿिए शर्त तां पहलवान पैसनि एवज़ हथ खणी वेंदो? साईं, मूं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि सांस कई हुई। मां गई कावड़जी पियो ऐं ॻाल्हि ई गुड़ थी वई। साईं, पैसनि जो नालो ई न वठो। पोइ छा करणु घुरिजे मुंशी? साईं, इन ई मसाले लाइ ज़रूर को न को हल त कढणो ई पवंदो न। ॿियो त मुंहिंजे ख़्याल में कुझु हू लथो आहे ऐं कुझु पाण खे बि लहणो पवंदो। मुंशी, संगीत आऊं कंहिं बि हालत में छॾे कोन सघंदुसि। साईं, केरु थो अव्हांखे चए त संगीत छॾियो? सुर भली गूंजंदा रहनि। तव्हां ॿियो शर्त क़बूल करे छॾियो। चङो मुंशी, अव्हां सभिनी जी जे इहा सलाह आहे त मुंहिंजा भली ॿई जहान वञनि, पर शरनायूं वॼनि, दोहल बीहनि। हा, हिते रखीसि, वाह कजईसि। हा साईं, अव्हां त तारीख़ी फ़ैसिलो कयो आहे। अहिड़ो फ़ैसिलो जेको सिर्फ़ अव्हां जहिड़ा माण्हू ई कंदा आहिनि। बस मुंशी, सारंग जी ख़ुशीअ काण इहो ज़हर जो ढुक बि भरियां थो। मस वञे मुड़ुस पंहिंजी ज़िद तां लथाइनि ॿियो। सारंग, इहा ज़िद सलाइण ॾाढा ॾुखिया हुआ, पर छा? पर पंहिंजी मुंशी जे ज़ोर उन्हनि खे कमज़ोर करे विधो। चङी सच थी। सोरठ पंहिंजे ख्वाबनि जी हिन हसीन ताबीर मूं लाइ त एतिरियूं ख़ुशियूं आंदियूं आहिनि ॼण त कुल काइनात जूं ख़ुशियूं मूं वटि हुजनि। सारंग सच पुछी न त ही सभु एहसान पाण ते मिठे मालिक जा आहिनि। मुंशी साईं तव्हां आयो किथे? मां इंतज़ार पियो करियां तव्हांजो। बाबा सारंग साईं, आउं बि सिधो पियो अचां पहलवान वटां। ऐं हू त तयारु आहे,
सबुरी कोन थो अचेसि ॼञ अचे पई बाबा ॼञ अचे पई त पोइ आउं वञी बाबा खे तयारु थो करियां हा साईं हलो अचो 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 मुंशी भला हीअ कौर आई आहे हाणे हिनखे मायुनि खे चओ त वठी वञनि अंदरि वठो बाबा मायूं ही कुंवार खे वठी हलो हलो शाबाश हलो 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 सारंग जी चाचा बाबा मुंशी अमान तो सही सलामत आवं ताईं रसी हाणे आउं हलां थो पंहिंजी अलाह आई पर ॻाल्हि ॿुध हिनजी पारत अथव को ॾुख ऐं न थिएव सम्झो न मूं जहिड़ी करे न्याणी करे पाली आहे तंहिं मां हाणे हलां थो पर तव्हां फिकुर ई न कयो सारंगा बा जी जी हाणे पंहिंजो कमु लथो हाणे हल त हलो हा मुंशी चाचा पंहिंजो कमु इते ख़तमु थियो अचो त हलूं अचो आबा अचो हाणे घोट ॼाणे कुंवार ॼाणे हा हली आबा सच पुछी त मूंखे तोसां शादी करण जो को बि शौक़ु कोन हो बसि निड़ीअ ते नोह ॾेई हो कमु करायो अथनि मुंहिंजो रिकॉर्ड साफ़ अथई पाण अहिड़ा माण्हू आहियूं कोन जो पहिरीं अण वणंदड़ कमु करे पोइ पछताव जो मोह ॾिसूं ख़ैर पंहिंजो मोहींदड़ मोह त ॾेखार अच्छा 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 शायदि शर्माई थी ॻाल्हि दरअसल हीअ आहे त हिकु ज़ंजीर में जकड़जी चुका आहियूं शाबाश शाबाश पंहिंजो मुंहुं ॾेखार हीअ त कननि खां बि ॻरी आहे थोरो ॾाढियां चवांसि भला ओ मुंहिंजी ख़्वाबनि जी उबती ताबीर एॾो हिजाब चङो कोन्हे शाबाश शाबाश गुंड खोल ओ गुंड खोल विखा दीदार ओ गुंड खोल विखा दीदार मैं आया मुंह वेकण मैं आया मुंह वेकण ओ गुंड खोल विखा दीदार जीअरी ताईं न पेन खून गिचीअ में मां इन मामले में ॾाढो कमज़ोर आहियां चङो हाणे खणी मिंट खे मञ ऐं इन पर्दे जी दीवार खे डाहे त ॾिसां त सही त तूं आहीं कहिड़ी ओ घूंघट डाहे कुंवार ए घूंघट डाहे कुंवार घूंघट लाए कुंवार घूंघट डाहे कुंवार ॿुध घूंघट लाहे न मुई जो तूं ॿी शादी कंदे ॿी शादी कंदे बि क़यामत में साब मुंह सां अरे भाग भरी तूं हा मां आऊं को ख़्वाब त कोन पियो ॾिसां तरस 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 आऊं को ख़्वाब त कोन पियो ॾिसां न हीअ हक़ीक़त आहे असल में आऊं ग़लति वाट ते हुअसि जी मौसीक़ी जेका धरती जी सूंह आहे तंहिंखे मूं सुञाण वारी अख सां ॾिठो ई कोन हो फन ऐं उनखे ज़िंदा रखण वारा फनकार अज़ीम आहिनि उन्हनि खे घटि ई नीच सम्झण वारा ऐं नंढी सोच रखंदड़ उहे बि माण्हू आहिनि किन कॾहिं बि पंहिंजी ॿोली धरती सकाफ़त ऐं सुर सां मोहबत कई कान्हे मुंहिंजो कुंवार बणजण जो मक़सदु इहो हो त जीअं को बहानो ठाहे तो वटि मोटी अचां सच थी चईं जी हा जॾहिं मूंखे ख़बर मिली त अदा पहलवान सोरठ जो संग ॾियण लाइ राज़ी आहे त मूं हथ सां सलाह वञी कई ऐं इहे शर्त मूं ई रखाया सिर्फ़ तुंहिंजी आज़माइश लाइ ख़ैर जेको थियो सो थी वियो पर हाणे हिन घर जी सूंह
गीत ऐं संगीत रहंदी। इहो अथई मुंहिंजे सचनि सुरनि जो असर। ही सुर ही अॼु विकिणी छो पियो? न न, मुंहिंजो मतिलबु आहे त ही सुर पत्थर बि पाणी करियो छॾी। तुंहिंजे सीने में त पोइ बि इंसान जी दिलि आहे। आया अंगण अजीब हो नसीब भला, आया अंगण अजीब हो नसीब भला, या राह जुमा या हबीब जुमा, आया अंगण अजीब। आया अंगण अजीब मीर मुल्क वाढे जो लिखियल ड्रामो पेश कयो वियो। मरकज़ी ख्याल हो अब्दुल हक अबड़े जो। इन ड्रामे में जिन सदाकारनि हिस्सो वरितो उन्हनि जा किरदार ऐं नाला ही आहिनि: सोरठ इरम सफ़र, सारंग मोहम्मद अशरफ बलोच, पहलवान कमल मेमण, मुंशी अब्दुल हक अबड़ो, भागन भरी सकीना मेमन ऐं सभागी खान जो किरदार मजीद आबिद अदा कयो। रिकॉर्डिंग इंजीनियर हाजी मोहम्मद खोखर, निगरां इंजीनियर हो सफ़दर अब्बास, पस मंज़र मौसीक़ी सौती असरात इलियास रज़ा ॾिना। ऐं हीउ ड्रामो रेडियो पाकिस्तान हैदराबाद ऐं ख़ैरपुर